मुझे मालूमात पई आहे मदई जी वासियो तव्हां कॾहिं ज़िंदगी में सोचो न 15 डॉक्टर हाणे रिसेंटली एहतजाज थिया रैलियूं निकितियूं DC आयो चेयरमैन साहब ज़िले चेयरमैन सरदार ज़ुल्फ़िकार खान कमारियो साहब महिरबानी करे कुछ पंहिंजे शहर मदई जी जे अस्पताल जी मालिकी कयो ये लिस्ट तो वठो इन का डॉक्टर साहब को MS साहब को डॉक्टरनि खे को जेको आहे जो एब्सेंट रिपोर्ट मोकिल रहा है उन्होंने पाबंद क्यों जिले के चेयरमैन माना जिले जो वजीर आजम DC शिकारपुर जिले जो चेयरमैन भाई माना रेस्पॉन्सिबल माना उन्होंने जिम्मेदारी बणजे थी उन्होंने दायरे अख्तियार में आ माना यह गाल तो ये इन शयुनि जो नोटिस वठन अपील कंदुमि हितों जे कर्ता धर्ता धुरनि खे भी सरदार ज़ुल्फ़िकार खान कमारियो साहब के भी सरदार ज़ुल्फ़िकार खान कमारियो साहब तव्हां आबड़ जा सरदार भी आयो DC भी अबड़ो साहब अथव महिरबानी करे तव्हांजी अस्पताल सिधी कराए ॾियो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी मदई जी वासियो तव्हांखे मां ॾसियां तव्हां रोज़ानो मदई जी अस्पताल वञो था तव्हांखे कॾहिं ख़बर आहे त हिन जेको आहे घटि में घटि 7-8 डॉक्टरनि खे एक्सप्लेनेशन ॾिनी आहे तव्हां कॾहिं इहे डॉक्टर ॾिठा या ॿुधा जंहिंमें हिकिड़ी आहे डॉक्टर संगीता कुमारी आहे असिस्टेंट मेडिकल सुपरिटेंडेंट आहे ॿिए नंबर ते डॉक्टर पिंकी कुमारी आहे असिस्टेंट मेडिकल सुपरिटेंडेंट आहे उहा बि कॾहिं फीमेल डॉक्टर तव्हां ॿुधी मदई जी अस्पताल में सॼी उमिरि खां रड़ंदा था अचूं अथव मदई जी अस्पताल में डॉक्टरियाणियूं कोन्हनि त डॉक्टरियाणियूं कोन्हनि चवंदा आहिनि वाकई डॉक्टरियाणी कोन्हे हे हिते एक्सप्लेनेशन लेटर जेको कढियो आहे MS साहब इन में हिकिड़ो इंकिशाफ थियो आहे त 2 डॉक्टरियाणियूं सो बि AMS असिस्टेंट मेडिकल सुपरिटेंडेंट माना जेके आहिनि डॉक्टरियाणियूं मौजूदु आहिनि ऐं उहे एब्सेंट हिकु डॉक्टर रहीम बख्श साहब आहे जेको CMO आहे चीफ मेडिकल ऑफिसर उहो कॾहिं असां ज़िंदगीअ में न आहे ॾिठो डॉक्टर शहरयार साहब आहे जेको मेडिकल ऑफिसर कॾहिं तव्हां ॿुधो मदई जी अस्पताल में ऐं उन खां अलावा डॉक्टर मंज़र अली साहब आहे मेडिकल ऑफिसर आहे उहो बि मेडिकल ऑफिसर ऐं चीफ मेडिकल ऑफिसर ऐं सीनियर मेडिकल ऑफिसर हिते पोस्टेड आहिनि पघारूं था खणनि आहिनि अलाए किथे उन खां अलावा डॉक्टर सीरत ज़हरा आहे हिकिड़ी उहा डॉक्टर 3 डॉक्टर जिन सिर्फ़ु एक्सप्लेनेशन में जंहिंखे MS साहब एक्सप्लेनेशन ॾिनी आहे सिर्फ़ु उहे नाला ज़ाहिर आहिनि बाक़ी अञा त ॿियो अमलो जेको कुझु ईंदो हूंदो या जेको हिननि सां सेटिंग में हूंदो उहो त अञा अलॻि आहे डॉक्टर वकार अहमद आहे मेडिकल ऑफिसर आहे उहो हिननि 7 डॉक्टरनि ॾे एक्सप्लेनेशन लेटर MS साहब कढियो आहे ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधायां जेको लोअर स्टाफ आहे माना स्टाफ नर्स में जेको आहे या नर्सिंग स्टाफ में या लोअर स्टाफ में अचनि था उन्हनि में जेको स्टाफ आहे इम्तियाज़ मंगरियो साहब आहे सलीम अहमद आहे तसवर हुसैन आहे गुलाम मुस्तफ़ा आहे सादिक सुमरो साहब आहे सलीम शाह आहे उमर दराज आहे मिस नूरुनिसा आहे मिस आलिया परवीन आहे मिस आरफा परवीन आहे अब्दुर्रहमान साहब आहे जमशेद साहब आहे अब्दुल गनी आहे ज़मीर अली आहे मिस फहमीदा आहे ज़ुल्फ़िकार मलाव आहे मिस अज़रा आहे इहो लोअर स्टाफ अहिड़ो आहे जंहिं जेके जिन ॾे हिन एक्सप्लेनेशन कढी आहे MS डॉक्टर जयप्रकाश साहब त तव्हां ड्यूटीअ तां एब्सेंट रहिया हो 1 ॾींहुं या 2 ॾींहंनि जी आहे या कुझु ॾे लेट जी आहे त इहो सबबु छो त मुख़्तलिफ़ लेटर आहिनि 3 लेटर आहिनि 1 लेटर में आहे त तव्हां लेट छो आया हो ऐं 1 लेटर में जेके नॉमिनेट आहिनि उन्हनि खे 1 ॾींहं जी आहे ऐं 1 लेटर अहिड़ो आहे जंहिंमें 2 ॾींहंनि जी आहे ऐं उन खां पोइ वरी मूंखे जेके ज़रियनि खां मालूमात पई आहे त जेको डॉक्टर हिकिड़ो फराज़ जखरो साहब आहे खैरपुर जो डॉक्टर फ़हीम अबड़ो साहब आहे जेको नओं दरे जो उन्हनि खे उहे बि उन्हनि खे एक्सप्लेनेशन ई न ॾिनी वई जेके ईंदा ई न आहिनि ऐं उन खां अलावा कुझु लेडी स्टाफ आहे लेडी डॉक्टरियाणियुनि जो स्टाफ आहे कुझु लोअर स्टाफ अञा अहिड़ो आहे जिन खे एक्सप्लेनेशन न ॾिनी वई आहे ऐं उहे ईंदा ई न आहिनि इहे डॉक्टर मां त लोअर स्टाफ ते कंहिं बि क़िस्म जी का कमेंट न कंदुमि छो त लोअर स्टाफ त हूअं ई मज़लूम हूंदो आहे इहे जेके ज़ालिम चवंदा आहिनि वाकई डॉक्टर का सही आहिनि यार मूंखे त यकीन कयो डॉक्टर विया हे फ़रिश्ता सिफ़त माण्हू सफ़ेद पोश माण्हू हराम जी पगार था खाइनि घर वेठे यार को चवण वारो कोन्हे को पुछण वारो न आहे ख़ुदि उन्हनि खे कोई अहसासु न आहे त तव्हां जेकॾहिं इहा हराम जी कमाई बचनि ॿारनि खे खाराईंदव त पोइ वरी तव्हां उन्हनि पंहिंजी औलाद या बचनि ॿारनि में कहिड़ी शुनास जी तव्हां उमेद रखंदव यार मूंखे त हैरत थी वठे डॉक्टर हूंदे सूंदे डॉक्टर ड्यूटियूं नथा कनि उहे घर वेठे पगारूं था खणनि उन्हनि खां को पुछाणे वारो कोन्हे को MS साहब डॉक्टर जयप्रकाश खे असां अपील कंदासीं त ख़ुदा माना इन्हनि डॉक्टरनि जी एब्सेंट रिपोर्ट कढो
कंहिंखे बि कंहिं क़िस्म जी रियायत अरे कहिड़ी ज़रूरत आहे को लखी में डॉक्टर मेमन साहब आहे उहो 2 रातियूं ड्यूटी न कंदो छो न कंदो 2 रातियूं ड्यूटी करे बाक़ी 4 रातियूं घर वेहे छो मूंखे सम्झ में ॻाल्हि फ़लसफ़ो नथो अचे त पघार था खणनि पघार जेकॾहिं तव्हां उन्हनि जी 1000 त घटि कयो त पोइ उन्हनि जूं रड़ियूं था ॾिसो जेकॾहिं पघार थोड़ी बंदि थी थिए हालांकि बंदि थियण बि ॼण त वीसी थी पवनि जो 2 महीना 3 महीना 4 महीना वरी गॾिजी उन्हनि खे मिलंदी पर तॾहिं बि रड़ माना उन्हनि जूं वरी रड़ियूं ॾिसो अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां कमांडो पंवर अवां सां मुखातिब आहियां गवर्नमेंट इदारनि जो हथ सां बेड़ो ॿोड़ियो थो वञे हथ सां उन्हनि खे तबाह कयो थो वञे ऐं को बि पुछण वारो कोन्हे कंहिंखे को एहसास ऐं इदराक तक कोन्हे को गवर्नमेंट अस्पताल मदईजीअ में हिन वक्त भी मां तव्हांखे ॿुधायां त 10 खां 12 डॉक्टर पोस्टेड आहिनि ऐं ड्यूटीअ ते हिकु बि नज़र नथो अचे ऐं हमेशह डॉक्टर जेको आहे त चवंदो आहे त जॾहिं बि MS खां इहो सुवाल कयो वेंदो आहे त डॉक्टर साईं कोन्हनि त अमले जी वॾी शॉर्टेज आहे अमलो साईं कोन्हे को डॉक्टर असांखे जेके नथा मिलनि ऐं मदईजी अस्पताल तां हमेशह इहो नूंद बि रहियो आहे त हमेशह नई अपॉइंटमेंट जेका आहे उहा मदईजी अचे थी ऐं उहे जेको आहे त ना तजुर्बेकार डॉक्टर मदईजी जे अवाम ते जेको आहे त अंधियूं काणियूं दवाऊं सुइयूं ॾेई करे तजुर्बा करे वरी ॿिए हंधि हलिया था वञनि हिकु त असां सां ज़ुल्म इहो बि आहे पर मुंडो ड्यूटी नथा कनि ऐं इहो इंकिशाफ़ हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं तॾहिं थियो आहे जॾहिं ताज़ो जेको आहे डॉक्टर आहे जयप्रकाश साहब जेको MS आहे उन एक्सप्लेनेशन जॾहिं कढी आहे गैर हाज़ुर अमले ॾे ऐं गैर हाज़ुर अमले ॾे बि एक्सप्लेनेशन बि हिकिड़ी माना बराए न यानी कि मूंखे त सम्झ में न ॻाल्हि नथी अचे त डॉक्टर जयप्रकाश खे आख़िर मुसीबत कहिड़ी थी के जो जेकॾहिं को अमलो नथो अचे त उनजी एब्सेंट रिपोर्ट छो नथो कढे एक्सप्लेनेशन रिपोर्ट जो जेको एक्सप्लेनेशन लेटर आहे उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त बसि अचे छॾी मां ताईं ऐं मां जेको आहे त मामला मूंसां सिधा करे ऐं मां जेको आहे त बसि उनखे वरी ओके करे रिपोर्ट ओके करे छॾींदुसि इहो ॿुधायां त मदईजी अस्पताल में को हाणे जो मसइलो न आहे कई MS आया ऐं विया पाण खे चङो भलो जेको आहे त ईमानदार ऑनेस्ट ऐं ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा लक़ब ऐं अलक़ाब ॾींदड़ डॉक्टर MS उहे त हलिया विया उन्हनि बि इन्हनि खां ड्यूटियूं न कराए सघियूं हाणे मां तव्हांखे ॿुधायां त जेको ताज़ो डॉक्टर जयप्रकाश साहब एक्सप्लेनेशन कढी आहे उन में बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ॼाणायो अथई कंहिंखे त तव्हां अॼु जेको आहे त गैर हाज़ुर छो रहिया हो ऐं कंहिंखे चयो अथई त तव्हां लेट छो आया हो कंहिंखे चयो अथई तव्हां 2 ॾींहं गैर हाज़ुर छो रहिया हो जॾहिं त इहे मुंडूं कंहिं ॾिठा ई कोन्हनि त मूंखे तव्हां ॿुधायो त ही हालत आहे ही हशर आहे गवर्नमेंट अस्पताल मदईजी सां हिकिड़ो इदारो नंढड़े शहर में इदारो आहे त ईअं तव्हां ॾिसो त असांजी सिंध सां असांजे मुल्क सां केॾो ज़ुल्म थियल आहे मां तव्हांखे इहो ॿुधायां त ॿियनि सूबनि में एतिरो ज़ुल्म न अथव सिंध में ख़ासि करे ऐं असांजा जेके अंदरूनी इलाइक़ा आहिनि हुकूमत में बि असांजा माण्हू आहिनि हितां जा माण्हू को कराची हैदराबाद जा माण्हू कोन्हनि को मिनिस्टर हुजे को वज़ीर हुजे को वज़ीर आला हुजे को वज़ीर आज़म हुजे को सदर हुजे सदर बि हितां जा वज़ीर आला बि हितां जा मिनिस्टर बि हितां जा त सभु जेके आहिनि माण्हू हितां जा ज़ुल्म ऐं ज़्यादती बि असां सां हितां वारनि सां आहे सिहत जूं सहूलियतूं कराची हैदराबाद वारनि खे मिलनि थियूं पियूं हिते जेके इदारनि सां न सिर्फ़ु सिहत जे इदारनि सां इस्पतालुनि सां पर स्कूलनि सां बि अहिड़े क़िस्म जी जेको आहे त वेसागा थियूं आहिनि स्कूल में स्टाफ तव्हांखे मिलंदो कोन स्कूल बंदि लॻा पिया हूंदा पर स्कूल में मदईजी जो ई तव्हांखे मिसाल ॾियां हे 2 स्कूल जेके आहिनि हिकिड़ो जिंदे बाईपास खां जेको हाई स्कूल आहे हिते उहो हाई स्कूल झंग में बेले में आहे ठहियल हुते अमलो बि मुक़ररु अथव वरी उनखां ईदगाह वटि जेको इहो हाई स्कूल आहे अलाए हाई स्कूल आहे अलाए प्राइमरी स्कूल आहे जेके ईदगाह तां लॻोलॻि जिते छा हलंदो आहे उहा पूरे शहर खे ख़बर आहे त अहिड़े तरीक़े सां इहे गवर्नमेंट इदारा तालीमी इदारा ऐं इस्पतालूं वरी इस्पताल जेका आहे असांजी इस्पताल ख़ुदि इंडिपेंडेंट माना जेको आहे त इदारो आहे उन्हनि खे जेको आहे पंहिंजा DDO पावर्स मिलियल आहिनि पंहिंजी बजट आहे पर उन हूंदे बि मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त डॉक्टर जेको MS साहब आहे डॉक्टर जयप्रकाश साहब इहो
एक्सप्लेनेशन सां कुझु बि न थींदो। डॉक्टर साहब जेकॾहिं तव्हां संजीदा आहियो, हक़ सच ते आहियो, तव्हां एब्सेंट रिपोर्ट कढो, अहिड़ी रिपोर्ट हिननि जी कढो त जेका तव्हांजे दायरे अख़्तियार खां ई निकिरी वञे, तव्हां इंक्वायरी माना तव्हांजे हथ में ई न हुजे, छो त तव्हांजे हथ में हूंदी त इन जो मतिलबु इहो आहे कंप्रोमाइज़। जेकॾहिं को एलिगेशन आहिनि तव्हांजे मथां त तव्हां जेको आहे उन्हनि खां कुझु वठो था हिसो पती, त उहो एलिगेशन मां त इन मां सच थो साबित थिए, छो त एतिरा सारा डॉक्टर, एतिरो सारो स्टाफ जेको आहे उहो छो गैर हाज़िर आहे? जेकॾहिं 10, 12, 15 डॉक्टर आहिनि यार अस्पताल जे अंदरि, 15 डॉक्टरनि जे हूंदे सुबुह जो सिर्फ़ु कॾहिं हिकु आहे डॉक्टर, कॾहिं ॿ, सो बि कॾहिं आहिनि कॾहिं न आहिनि। मरीज़ जेको न इवनिंग में को डॉक्टर आहे, न नाइट शिफ्ट में को डॉक्टर आहे। डॉक्टरियाणियूं जेको आहे 4, 5 डॉक्टरियाणियूं जेके आहिनि मौजूदु आहिनि, पोस्टेड आहिनि, ऐं उन मां हिकु डॉक्टरियाणी नथी अचे, ऐं उन खां पोइ MS साहब वटे थो इलाह त महिनतूं कंदो कंहिंखे ताईं मिड़ई 2 ॾींहं ई अचो, ईंदा कयो, वरी 4 ॾींहं घर वियो, छो? वाह, मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त डॉक्टर साहब जी मजबूरी कहिड़ी आहे? भाई तव्हांखे जेकॾहिं हिते न आहे, जेकॾहिं MS तव्हांखे चए थो कुर्सीअ तां हटाईंदा त तव्हां किथे बि हूंदव, डॉक्टर हूंदव, गवर्नमेंट मुलाज़िमनि खे बीमारी कहिड़ी वठी वई आहे यार? माना नियत में खोट आहे। त मां सम्झां थो पियो त जेको आहे शहरियो, सिंध वासियो सुजाग थियो, पंहिंजनि इदारनि जी मालिकी कयो, पंहिंजनि इदारनि जी मालूमात वठो। असां असल में पंहिंजे ज़ाती असांखे गुरबत ऐं मसाइल में एतिरो धिकियो वियो आहे जो असां पंहिंजी पर गौर ऐं पंहिंजी मालिकी ऐं पंहिंजी जेका ख़बरगिरी नथा हलाई सघूं त जेको आहे तो इदारनि जी उन्हनि जी कीअं ख़बरगिरी लहंदासीं, वक़्तु कीअं कढंदासीं। पर तंहिंजे बावजूद बि जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, जेके असांजा साञावंद माण्हू आहिनि, उन्हनि खे मां अपील कंदुमि, गुज़ारिश कंदुमि त ईअं इदारनि जी मालूमात वठो। ज़ुल्फ़िकार खान कमारियो साहिब जिन खे इहो हक़ वधीक अञा बणिजे थो त उनजो पंहिंजो शहर आहे, उनजा शहरी माना वॾी तकलीफ़ माना इलाज यार, हितां को मरीज़ अचे थो अस्पताल मदईअ में को ट्रीटमेंट कोन्हे, तो रेफर कंदा तो लाश था निकिरनि, त उन्हनि जी जेके कंहिं क़िस्म जी का सहूलियत नथी मिले। त मां सम्झां थो पियो त अहिड़नि क़िस्म जे माण्हुनि खे या त हिननि खे ट्रांसफर कराए वञनि, भली उन्हनि जो कुझु माना का एब्सेंट रिपोर्ट कढो या अहिड़े क़िस्म जो को माहौल जोड़े त उहे ट्रांसफर कराए लाइनि, त वेकेंट पोस्टूं था हुजनि घटि में घटि, त गवर्नमेंट खे या माण्हू जेको आहे घटि में घटि इहा दांह त करे सघनि, जीअं असां ऊंदहि में कंदा हुआसीं त असांखे डॉक्टर कोन्हनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे अॻिला ऑफिसर मथे सेक्रेटरी उहे बि खिलंदा हूंदा न, त बेवकूफ़नि खे 15 डॉक्टर आहिनि त तॾहिं बि चवंदा डॉक्टर कोन्हनि। असांखे कहिड़ी ख़बर त हितां जो MS ऐं हितां जा पंहिंजा डॉक्टर फर्स्ट सिफ़त इंसान आहे, असांखे अवाम खे अंधो रखी वेठा आहिनि, असांखे स्टाफ कोन्हे। त ऐं उनखां अलावा डॉक्टर जयप्रकाश साहब, तव्हां लाड़काणे खां पंधु करे अचो था, मदई जी वासियुनि ते अहसान कयो त हिननि डॉक्टरनि खे यादि आहे त उहे बदिली थिया भला आहिनि, बाक़ी अहिड़े क़िस्म जा डॉक्टर न खपनि जेके हिते जेको आहे त वेही करे जेको आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु घर में वेठे ऐं पघारूं खणनि ऐं अस्पताल नालो हुजे मदई जो त मां उते ड्यूटी कंदो आहियां, ड्यूटीअ लाइ लभे ई कोन।